नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भली कार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। अवां खे ॿुधायो, सिंध जे तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन ते करोड़े रुपयनि जी लागत सां तैयार कयल वाटर सप्लाई स्कीम गुज़िरियल 2 महीननि खां ख़राब हुअण करे रहवासी तोड़े सियाह पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। रहवासियुनि मूजिबि वाटर सप्लाई ख़राब हुअण सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾियूं पिया। पाणी भरण लाइ ॾुरांहनि इलाइक़नि ॾांहुं वञिणो पवे थो। सिंध जे तफ़रीही मार्ग गोरख हिल स्टेशन ते करोड़े रुपयनि जी लागत सां तैयार कयल वाटर सप्लाई स्कीम गुज़िरियल 2 महीननि खां ख़राब हुअण करे रहवासी तोड़े सियाह पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आबिद लाशारी खां। जी आबिद लाशारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? करोड़े रुपयनि जी लागत सां जेका आहे तैयार कयल वाटर सप्लाई स्कीम जेका गोरख हिल स्टेशन जी गुज़िरियल 2 महीननि खां नाकारा बणियल आहे, जंहिं करे जेका आहे गोरख हिल स्टेशन ते ईंदड़ सियाह ऐं जेके लोकल माण्हू आहिनि उहे पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। जंहिं करे जेका हू जेको आहे खावल लख खां हेठि पाणी भरण ते मजबूर आहिनि। संदसि चवणु आहे जेके रहवासी आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे गोरख हिल स्टेशन ते पाणी न पहुचण करे जेको आहे मोटरसाइकिलनि ते ऐं गाॾियुनि ते जेको आहे पाणी भरे खावल लख खाइण जो मुतालबो कयो। फौरी तौर ते जेको आहे वाटर सप्लाई जो जेको मरमती कमु कराए जेको आहे वाटर सप्लाई बहाल थी वञे, ॿी सूरत में एहतिजाज कनि। महिरबानी अवां जी आबिद लाशारी।